अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यदिल मुरसलीन वअला आलिहि वअस्हाबिहि अजमईन। फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। लक़द मन्नल्लाहु अलल मुमिनीना इज़ बअस फ़ीहिम रसूलन मिन अनफुसिहिम यत्लू अलैहिम आयातिहि व युज़क्कीहिम व युअल्लिमुहुमुल किताब वल हिकमह व इन कानू मिन क़ब्लु लफ़ी ज़लालिम मुबीन। सदक़ल्लाहुल अज़ीम। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। बाआवाज़े बुलंद सलाह शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदन नबील उम्मी व अला आलिहि व अस्हाबिहि व अहलि बैतिहि व बारिक व सल्लिम व सल्लि कज़ालिका अला जमीइल अंबिया वल मुरसलीन व अला आलिहिम व अस्हाबिहिम व अहलि बैतिहिम व ज़ुर्रिय्यातिहिम अजमईन। अज़ीज़ाने गिरामी, मुझा बुजुर्गो भाइरो, अल्लाह ताला पंहिंजो फज़ल फरमायो जो तव्हां असांखे पंहिंजे घरड़े मस्जिद शरीफ में जमो करे कुरान शरीफ जे ॿुधणे ॿुधाइण जी सआदत बख़्शी। दुआ है अल्लाह ताला तव्हां सां समूरनि जी हाज़िरी पंहिंजी बारगाह में मंज़ूर ऐं मक़बूल फरमायो। अज़ीज़ो, ही महीनो असांजे प्यारे नबीअ, असांजे मिठड़े नबीअ मोहम्मद करीम जी विलादत बासआदत जो महीनो आहे। अल्लाह ताला के नबी सही सां एडो प्यार आहे जो जे महीने में नबी साईं पैदा थिया रब्बिल अव्वल वारो महीनो, इन महीने के अल्लाह साईं मान ऐं शान सां नवाज़ियो।
जै सूमर वारी रात नबी साईं पैदा थिया उहा सूमर वारी रात त इज्जत वारी बणजी वई पर सूमर वारे ॾींहं खे बि अल्लाह साईं वॾे मान ऐं शान सां नवाज़े छॾियो ऐं जंहिं फजर वारे टेम ते नबी साईं ॼमिया बाख फुटे वारे टेम ते नबी साईं पैदा थिया वो वक्त अल्लाह के एडो पसंद आयो जो रब साईं उन वक्त जो कुरान मजीद में कसम खयो फरमाए वल फजर वलयाल नशर अल्लाह फरमायो मुझा प्यारा नबी यो तुझे जमण वारो वक्त बाख फुटे वारो वक्त मुके एडो प्यारो आ जो मां अल्लाह साईं इन टाइम जो कुरान मजीद में कसम तो खणी छड़िया जै शहर में मक्के शरीफ में नबी साईं जी विलादत बासादत थी अल्लाह ताला उन शहर जो भी कसम खयो कुरान मजीद में फरमाई ला उक़सिमु बिहाज़ल बलद व अंत हिल्लुम बिहाज़ल बलद रब फरमायो मुझा प्यारा नबी मां मक्के शरीफ जो कुरान मजीद में कसम तो खणा इन जे लाए नथो खणा जो इन में मुझो काबो आ इन जे लाए कसम नथो खणा जो इन में हजर अस्वद आ इन जे लाए कसम नथो खणा जो इन में सफा मरवा जा पहाड़ आहिनि इन जे लाए कसम नथो खणा जो इन में मिनाया इन में मुज़दलिफ़ा इन में अरफात आ इन में गार हिराया ओ मुझा प्यारा नबी ओ मुझा सोना नबी जे कदे मां अल्लाह साईं मक्के शरीफ जो कुरान मजीद में कसम कयो आ त सिर्फ जो सिर्फ इन जे करे जो इन शहर में तो मोहम्मद करीम जी विलादत बासादत थी आ तो इन शहर में घुमियो आ तुझा पेरड़ा मुबारक इन शहर में हां हां हलिया हन इन शहर जी गलने घिटन में तुझा पेरड़ा मुबारक घुमिया हन तदे मां अल्लाह के इयो शहर एडो पसंद आ जो कुरान मजीद में मां अल्लाह से इन शहर जो भी कसम तो खणी छड़िया मुझा अजीजो अल्लाह ताला असांजे नबी के वडी इज्जत बख्शिया वडो मान बख्शिया वडो मर्तबो बख्शियो मुझे प्यारे नबी मोहम्मद करीम जो अम्मा आमना जे पेट मुबारक में अचणी निरालो के नबी जी एड़ी विलादत न थी जेका नबी साईं जी विलादत थी के नबी जो पांजे अमर जे पेट में अचण एड़ो न थियो जेड़ो नबी मोहम्मद करीम जो अम्मा आमना जे पेट मुबारक में अचण निरालो थी अम्मा फरमाए थी तबियन मायन के जडे पेट में बारड़ो थींदो आ तो उन्हनि के उड्रेड़ थींदा आहिनि ओकारा ॾींदियूं आहिनि बीमार थी पवंदियूं आहिनि मायूं न मानी वणंदी अथनि न भाॼी वणंदी अथनि न खाधो पीतो वणंदो अथनि पर अम्मा फरमाए थी अम्मा आमना वल्लाह मूंखे अल्लाह जी ज़ात जो कसम आ माखे ख़बर ही न पई 6 महीननि ताईं इहो पतो भी न पियो त को ॿारड़ो मुंहिंजे पेट मुबारक में अची चुको आहे 6 महीना बाकी अम्मा आमना फरमाए जॾहिं खुद इहो शहज़ादो मोहम्मद करीम मुंहिंजे पेट मुबारक में आयो मुझी जिंदगी मटजी वई अम्मा फरमाए थी पहिरियों जॾहिं
मां विंदियम बाहर उसते दोसम के साड़ी दी पर जॾहिं प्यारो नबी मोहम्मद करीम मुझे पेट मुबारक में आयो उस मुझे वेझो ही नबीअ जे जो जाॾे पई घुमंदी वता तक कर मुझे मथों शाम कंदा पिया घुमंदा वता सुभान सुभान अम्मा फरमाए दी अम्मा तो पहिरियों जॾहिं मां मक्के जी पथरेली जमीन ते वेंदी हुअमि त मुंहिंजा पेर ज़ख्मी थी पवंदा मूंखे नोकदार पत्थर पेरनि में लॻंदा मुंहिंजे पेरनि मुबारकनि मूं रतु वही पवंदो पर जॾहिं प्यारो मोहम्मद करीम मुंहिंजे पेट मुबारक में आयो साॻी ज़मीन आ मक्के जी पथरेली साॻाई नोकदार पत्थरनि पर हाणे मां आमना जे पेरन मुबारकन के जख्मी न दा करण बल्कि गुलाब जे गुलन को वधीक नरम थी जण मुझे पेरन के चुमियो ऐं बोसा पिया ॾींदा रहा सुभान ओ मामला फरमाए थी पहिरियों जॾहिं मां बकरियूं काए वेंदी हुअमि चारण जे लाइ त का बकरी काॾे भॻी वञे का काॾे भॻी वञे हुन बकरीअ खे वराए चा त हूअ भॻी वञे हुन खे वराए चा त हूअ भॻी वञे पर जॾहिं प्यारो नबी मोहम्मद करीम मुंहिंजे पेट मुबारक में आयो साॻियूं बकरियूं आहिनि हाणे भॼन न थियूं मूंखे परेशान न थियूं करण मां अॻियां थी हलां त मुंहिंजे कॾ ईअं थियूं बकरियूं अचनि जीअं उस्ताद जे कॾ अदब एतिराम सां शागिर्द ईंदा सुभान अम्मा फरमाए थी पहिरियों जॾहिं मां खूह ते वेंदी हुअसि खूह जो पाणी तरे में हूंदो मूंखे डोल ॻोल्हणा पवंदा मूंखे रसियूं ॻोल्हणियूं पवंदियूं वरी मुशक़त सां पाणी कढंदी हुअमि पर हां जॾहिं मोहम्मद करीम मुंहिंजे पेट मुबारक में आयो साॻो ई खूह आहे अञा मां उते पुॼाई नथी त अॻ में ई खूह जो पाणी मां आमना जे इस्तक़बाल में ॿाहिरि निकिरी पियो अचे सुभान सुभान अम्मा फरमाए थी पहिरियों जॾहिं मूंखे पघर ईंदो तो मुझे जिस्म मुबारक में पघर जी हवस थींदी और जॾहिं प्यारो नबी मोहम्मद करीम मुझे पेट मुबारक में आयो मुझे पघर में खुशबू पैदा थी वई अम्मा फरमाए थी एडी खुशबू जो घर त खुशबू में भरजियो मुझो कमरो त खुशबू में भरजियो हंद बिस्तरा त खुशबू में भरजिया अम्मा फरमाए थी पर एडी खुशबू मुझे पगर मुबारक में जो जे गलीअ मां जे गिट्टीअ मां जे रस्ते मां गुज़र भी करे चा त हफ़्तनि जा हफ़्ता ॾींहंनि जा ॾींहं उन गलनि गिटनि मां आमना जे पगर मुबारक जी खुशबू ई कान पई वञे ॾाॾे अब्दुल मुतलब जे माण्हू तव्हां खणी आया त तुंहिंजी नुंहुं जेका बेवा थी चुकी आहे जंहिंजो मुड़ुस मरी चुको आहे अब्दुल्ला उहा वॾा अतुरम बि हणी पोती निकिरे जलेस नगे हज़रत अब्दुल मुतलब नबी साईं जो ॾाॾो आयो अम्मा आमना वटि ओ मामला के जे न्याणी तुझी ता मिली आ हे केड़ा दी कम करे तो के न पाजी इज्जत जो ख्याल आ न साजी इज्जत जो ख्याल तुम बेवा थी चुकी आ तुझो मुर्स वफात करे चुको आ बेवायूं अतरा बीर नाणदियूं तू काढो थी अतराणे काढो थी बीराणे जो मानो रणियो ता करन ते एडी खुशबू आमना में एडी खुशबू जो जे गलिया मा जे घिटिया मा जे रस्ते मा गुजरती करे थे त छड़ी हुबकार दा दी वञन ॾींहं जा ॾींहं हफ़्तनि जा हफ़्ता तो खुशबू न थी वञे अम्मा आमना जे अखियुनि मुबारकनि में पानी वही आयो
कंद मुबारक मामना हेठ करे हज़रत अब्दुल मुत्तलिब के फरमाए बाबा माखे तांजी इज्जत जो भी ख्याल आ पांजी इज्जत जो भी ख्याल आ बाबा मां काखा भी अतर कान वदान अमीर कान वदान कदे भी मां खुशबू न लगाया पर जडे खोदी बारड़ो मुझे पेट मुबारक में आया तडे खोदी मुझे जिंदगी मटजी वैया मां वञा थी बार सते त उस शाम कयूं भी थिया ककर शाम कयूं भी दान मां वञा थी पथरेली ज़मीन ते त पत्थर गुलाब जे गुलन खां वधीक मूंखे नरम थी पेरनि मुबारकनि खे चुमियो ऐं बोसादा ॾियनि मां वञा थी बकरियूं खाए त बकरियूं त बेतराम सां कढ थियूं हलनि मां वञा थी खूह ते पाणी भरण जे लाइ खूह जो पानी अगई मामना जे इस्तकबाल में बाहर निकरी तो जे ऐं मुझे पगर मुबारक में खुशबू थी वैया मुझो कमरो मुझो हंद मुझा कपड़ा मुझो घर सजो खुशबू में भरजी आया पगर मुबारक में खुशबू आ ओ बाबा साईं जे गलिया मां जे गिट्टी मां गुजरदी करे जा जो ते हुबकार दा थी वञनि इहो कमाल मुझो ना इहो मुझे पेट वारे बार जो कमाल आ जो जे अचण जे करे मां आमना जी जिंदगी निराली बणजी वई आहे अल्लाह आमना फरमाए थी वणन मां टिणन मां आवाज पिया बुशरा लकियाम बुशरा लकियाम बुशरा लकियाम ओ आमना तो के मुबारक हो जन ओ आमना तो के मुबारक हो जन ओ आमना तो के मुबारक हो जन तुझे पेट मुबारक में जेको बारड़ो आ यो को मामूली बार नाए सैयदुल अव्वलीन वल आखिरीन यो अगन पोयन जो सरदार आ जने यो जमी पोई तन जो नालो मोहम्मद रखजा जो अल्लाह से अगे इन जो नालो मोहम्मद रखी छड़ियो आहे सुभान वरी वाह जो नबी साईं जो मिलाद वाह जो नबी साईं जी विलादत बासादत ओ मामना बमादी बियो मायो बार जणी दोनन के इजाव थी नाइन सूर पैदा थी नाइन मौत आती जे कश्मा कश्मे होंदियन पर मां फरमाती वल्लाह मुके अल्लाह जी ज़ात जो कसम मुके ज़रे बराबर सूर न थियो इज़ार न आयो तकलीफ न आई खबर ही न पई मुझो बचड़ो मोहम्मद करीम जमी पियो खबर तने पई जने मुझो सजो कमरो रोशन थियो इए पियो लगे जण त मुझे कमरे में सिज लई आयो है सुभान अल्लाह अम्मा फरमाए थी एडी रोशनी जो मां पांजे घर मां शाम जा बंगला पई ॾिसां है सुभान असां जा दोस्त असां ते इल्जाम हणंदा आहिनि ते वहाबी है देवबंदी है जमियत वारा नबी साईं खे नूर करे न मञींदा आहिनि अदा सब वडे आवाज सां चयो त असांजो नबी नूर आहे चओ नूर जी माना या रोशनी छा आहे ॻाल्हायो नथा रोशनी जो असांजो नबी रोशनी असांजे प्यारे नबीअ जो चेहरो मुबारक नूर जो सुभान अल्लाह असांजे नबीअ जा हथ मुबारक नूर असांजे नबीअ जा पैर मुबारक नूर असांजे नबीअ जो सारो जिस्म मुबारक नूरी नूरो रोशनी रोशनो फरमाई कद जाकुम मिनल्लाह कद जाकुम मिनल्लाह नूरुन व किताबुम मुबीन
अञा वॾे आवाज़ सां केर तो चवे नबी साईं नूर न आहे जो आहे वॾे आवाज़ सां वाह मुंहिंजा वाह मलान वॾे आवाज़ सां असांजे प्यारो नबी जो नूर ही नूर आ रोशनी रोशनी साहबी फरमाइंदा नबी साईं रात जे पर में ईंदा त परे खुई नज़र ईंदा जो नबी साईं जो चेहरो मुबारक नबी साईं जा हथ मुबारक नबी साईं जा पेर मुबारक बरंदा साहबी फरमाइंदा नबी साईं मस्जिद नबी में वेठा हूंदा तो साईं जो चेहरो मुबारक ईअं बरदो ॼण चोॾींहं जो चंड लही आयो आहे साहबी फरमाए थो हिकिड़ो त हिक ॾियारे चोॾींहं जो चंड पंहिंजे आब ऐं ताब में हो हेॾो प्यारो नबी मोहम्मद करीम बि मस्जिद नबी जे सेन में जलवा फरोज़ हो साहबी फरमाए थो मां चंड ॾे निहारे वरी नबी मोहम्मद करीम दे न्यारम वरी चंद्र के ॾिसी वरी नबी मोहम्मद करीम दे न्यारम वरी चंद्र के तके वरी नबी मोहम्मद करीम दे न्यारम आखिर के मां फैसलो क्यों त चंद्र जे चेहरे में एतरी नूरानियत न है चंद्र जे चेहरे में एतरी चमक ऐं धमक न है जेतरी अल्लाह से असांजे महबूब नबी असांजे प्यारे नबी मोहम्मद करीम जे चेहरे मुबारक में नूर रखियो आ तॾहिं त के अल्लाह वारे हीअं फरमायो चांद से तशबीह देना ये भी कोई इंसाफ है चांद के मुंह में शाइयां हैं मेरे मदनी का चेहरा साफ है अल्लाह वारे जो तो चंद्र जे मुंह में दाग है न पर मुझे प्यारो नबी मोहम्मद करीम जो चेहरो मुबारक साफ ही साफ सुभान अम्मा आशा फरमाए थी कि ॾियारे मां पंहिंजे कमरे में टोपड़ो पी ॾियां चिमनीअ जी लाइट अचानक मुझे हथ मुंह सुई छॾाइजी वई अम्मा फरमाए थी मां चिमनीअ जी रोशनीअ ते सुई ॻोल्हियां पई सुई न पई लभे ख़बर तॾहिं पई मुंहिंजो सॼो कमरो चमकी पियो हीअं जो नज़र कयां त मिठड़ो घोट मोहम्मद करीम मुंहिंजे कमरे में जलवा फरोज़ थियो आहे सोने साईं जे चेहरे मुबारक मां जेको नूर पियो निकिरे सोने साईं जे हथनि ऐं पेरनि मुबारकनि मां जेका रोशनी सोने नबी मोहम्मद करीम जे जिस्म मुबारक मां जेका नूरानियत बि निकिरे उहा एॾी त तेज़ हुई जो जीअं सिज जे करे ज़मीन ते थाम चिमकी पवंदो आहे अहिड़े नमूने सां प्यारे नबीअ जे नूर जे करे ज़मीन ते उहा सुई चिमकी बीह रही आहे सुभान सुभान अम्मा आशा करें करें ॻाल्हाईंदी आसमान सां कंहिंसां ॻाल्हाईंदी आसमान खे चवंदी आसमान तोखे बि रब सिजड़नो आहे मांखे बि रब सिजड़नो आहे पर वो आसमान तोवारो सिज मगरिब खां बाद में लही वेंदो आहे जेको अल्लाह साईं मांखे सिजड़नो आहे वो मगरिब खां बाद में भी चमकंदो रहंदो आहे अञा वॾे आवाज़ सां कॾहिं कॾहिं वरी अम्मा आशा हीअं बि चवंदी ॿुधो चवंदी हो ज़ुलेखा तोखे बि अल्लाह साईं यूसुफ जहिड़ो सोनो जवान नसीब कयो पर मूंखे बि अल्लाह जे मिठड़े मोहम्मद करीम जहिड़ो सोनो हसीन ऐं जमील मुड़ुस घोट नसीब फरमायो आहे ओ ज़ुलेखा जिन मां तुंहिंजे यूसुफ जो हुस्न ॾिसो
उन्हनि पंहिंजूं आङिरियूं कटे विधियूं पर जिन मुंहिंजे प्यारे नबी मोहम्मद करीम जे घोट जो सुन ॾिठो उन्हनि पंहिंजूं जानियूं कुर्बान करे छॾियूं। अजीज़ो हे इल्ज़ाम आहिनि, हे असांजे हरूभरू हमला आहिनि ते वहाबी हे देवबंदी हे जमियत वारा नबी साईं खे नूर करे नथा मञनि। सभु वॾे आवाज़ सां चओ असांजो नबी नूर आहे। असांजो नबी रोशन ई रोशन आहे। ओ मुंहिंजा अज़ीज़ो मुंहिंजा भाइरो नबी नूर नबीअ जी नबूवत नूर। या अय्युहन्नास इन्नी रसूलुल्लाह इलैकुम जमीआ। अञा वरी आवाज़ सां हे नबी साईं जे नबूवत जो नूर आहे जो तव्हांजे कंबर में न मस्जिद में क़ुरान जो जलसो थी रहियो आहे। ओ मुंहिंजा अज़ीज़ो मुंहिंजा भाइरो ओ मुंहिंजा दोस्त वाह जो अल्लाह साईं मुंहिंजे प्यारे नबी मोहम्मद करीम खे नबूवत वारो नूर नसीब फरमायो। के नबी कंहिं इलाइक़े जा के नबी कंहिं बस्तीअ जा के नबी कंहिं ॻोठ जा के नबी कंहिं परगिणे जा को नबी 25 सालनि जे लाइ को नबी 30 सालनि जे लाइ को नबी 40 सालनि जे लाइ को नबी 100 साल जे लाइ। मुंहिंजे प्यारे नबीअ खे अल्लाह साईं अहिड़ो नबी बनायो जो क़यामत जे महशर जे मैदान ताईं मुंहिंजे प्यारे नबी मोहम्मद करीम जी नबूवत हलंदी रहंदी। या अय्युहन्नास इन्नी रसूलुल्लाह इलैकुम जमीआ। खातमुन नबीन जो लक़ब नसीब थियो। हाणे क़यामत जे सिजवण ताईं ॿिए कंहिंजी नबूवत न हल। हाणे नबी मोहम्मद करीम जी नबूवत हल। वलाकिन रसूलल्लाह वलाकिन रसूलल्लाह वलाकिन रसूलल्लाह व खातमुन नबीय्यीन। सुभान सुभान। को नबी माण्हुनि जे लाइ नबी को नबी वणनि टिणनि जे लाइ बि नबी को नबी हवा जे लाइ बि नबी। ओ मुंहिंजा अज़ीज़ो अल्लाह फरमायो मुंहिंजा प्यारा नबी तोखे अहिड़ो नबूवत जो नूर नसीब फरमायो आहे जो तूं सारी काइनात जो नबी आहे। तूं साह वारनि जो नबी तूं बग़ैर साह वारनि जो नबी तूं वणनि टिणनि जो नबी तूं पत्थरनि जो नबी तूं झिरकियुनि जो नबी तूं कब्रनि जो नबी तूं हरणनि ऐं शींहनि जो नबी। ओ मुंहिंजा प्यारा नबी तोखे मां सारी काइनात जे लाइ नबी बणायो आहे। सारी काइनात लाइ रहमत बणायो आहे। वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन। सुभान सुभान। मुझो प्यारो नबी सजी कायनात लाइ नबी बणी आयो। सजी वण नबी साईं जे मथां आशिक़ हूंदा
नबी ज़ैन जिथों भी गुज़र कंदा वण झुकी नबी ज़ैन के सलाम चवंदा साहबी चवंदा असां पाण ॿुधंदा आवाज़ ईंदा अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह अस्सलातु वस्सलामु अलैका या हबीब अल्लाह साहबी चवंदा हेॾे होॾे नज़र फेराईंदा असां चवंदा काथों तो आवाज़ अचे नबी ज़ैन खिलिए मुस्कुराए फरमाईंदा पुट परेशान न थियो वणंदा मां मोहम्मद करीम के सलाम ॾियण छो त मां मोहम्मद करीम न वणण जे लाइ भी नबी ऐं पैगंबर ऐं रसूल बणजी आयो आहियां हिकु ॾियारे हज़रत अली तो फरमाए मां नबी साईं सां गॾु आहियां पोइ सफर में नबी साईं के थकावट थी पाण साईं फरमायो तो पुट अली मां झटली आराम कदुस तो हजरत अली फरमायो मां साईं के अर्ज़ फरमायम साईं अगते हली काथे आराम कजो हिते को एड़ो वण भी घाटो नजर न सोचे जेका घाटी शाम होजे ऐं जमीन भी पथरेली आ मता ता के आराम न अचे साईं खिली वेठा पाण फरमायो अली तोखे खबर न आहे जाथे भी मां मोहम्मद करीम पैर मुबारक रखंदो आ अल्लाह जमीन के हुक्म ॾेई छॾियो आ उहा जमीन ईअं नरम थींदी आहे जीअं गुलाब जा गुल हुजनि तो परेशान न थी ये पथरेली जमीन मुंहिंजे लाइ बिस्तरो बणजी वेंदी वरी हज़रत अली आयो साईं शाम न आहे मज़ो न आहे एकड़ो वण बीठो आ उनमें भी सिटियूं टामा है साईं फरमायो अल्लाह पाण इंतजाम कंदो मांखे आराम करणो आ हज़रत अली फरमायो साईं बिस्तरो भी ता बुधायो तो जमीन थी वई भला शाम जो भी इंतजाम थींदो भला विहाणो काथों अचे नबी ने फरमायो मुंहिंजा सोटलियो मुंहिंजा न्याणालियो अल्लाह जा बबर शेर तूं पंहिंजो झोल विछाए त मां मोहम्मद करीम तुंहिंजे झोल में आराम पज़ीर थिया सुभान अल्लाह सुभान हज़रत अली फरमायो मां पंहिंजो झोल विछायो नबी साईं मुंहिंजे झोल में पंहिंजो मुंहुं मुबारक रखियो हज़रत अली फरमाए तो नबी साईं जो चेहरो मुबारक बरे तो अल्लाह ईअं तो लगे ॼण रेल ते कुरान मजीद खुलियो पियो अञा वॾे आवाज़ सां हज़रत अली फरमायो नबी साईं के आराम अची थकावट ई ॾाढी नबी साईं के निंड अची हज़रत अली फरमायो हीअं जो नज़र कयां परे वॾा दुधड़ा ते तुहांदा नज़र अचनि वॾो तूफान तो नज़र अचे मां थोड़ो गहरी नज़र सां जो निहारियम त हिकिड़ो वण आ जेको ज़मीन चीरींदो आयो अजी नबी मोहम्मद करीम जे मथां घाटी छांव करे बीह रहियो नबी साईं आराम सां निंड रखी जॾहिं नबी साईं निंड मां बेदार थिया हज़रत अली तो फरमाए वण सागो ही मोटियो हज़रत अली फरमायो मां नबी साईं के अर्ज़ फरमायम साईं नओं नमूनो नज़र आयो अलाए काथों जो वण जमीन चीरे ताज मथां घाटी छांव करे बीठो वरी हलियो वियो साईं फरमायो अली मां तोखे जो चयमि त अल्लाह पाण ई शाम जो इंतजाम कंदो ॾिस रब कयो न हज़रत अली फरमायो साईं भला काथों वण आयो साईं फरमायो परे खां वण आयो इन वण अल्लाह खां दुआऊं घुरियूं त अल्लाह साईं जे मोहम्मद करीम जे सदके मूंखे वण करे पैदा कयो थी जॾहिं वो पैदा करे त ज़रूर मूंखे ज़ियारत कराए जाए अज मां मोहम्मद करीम ते आराम पज़ीर थियो हे जिब्राइल अमीन मुंहिंजे भर में वेठो आ
सजी गाल बुधाए तो अल्लाह न वण दे न्यापो मोकलियो वण खे अल्लाह चवरायो त जे मोहम्मद करीम जे दीदार ऐं ज़ियारत लाइ दुआऊं घुरदे अजो मोहम्मद करीम तुझे पाड़े में आया वन प्यारे नबी मोहम्मद करीम जे मथों शाम भी कर त मिठड़े न मोहम्मद करीम जो दीदार भी कर त मां अल्लाह सही तोखे मिठड़े नबी मोहम्मद करीम जी ज़ियारत ऐं दीदार जे लाइ नंबर नसीब फरमायो आहे। मस्जिद नबी में पेरियों मेंबर ठहर न हो खजीअ जो थोड़ो होंदो नबी साईं जन उन जे मथों बी करे खुतबो ॾींदा जुमे जुमे पोइ मेंबर जो तैयार थियो त नबी साईं जन खजीअ जे थोड़ खे छॾे मेंबर जे वञी मथों बीठा जुमे जो ॾींहुं सभु सारी मस्जिद नबी अचानक दुलकरा पइजी वयूं मस्जिद नबी वडो आवाज रोण जो थी पियो हेॾे कंदो वांदाई जने सब साहब हैरान ऐं परेशान थी पिया आखिर केर तो रोए नबी साईं मेंबर खां लथा साईं फरमायो परेशान न थियो ॿियो कोई नथो रोए वीचारो खजीअ जो थोरो रोई रहियो आहे साईं लथा हिन मेंबर तां भाकुर पादा खजीअ जे थोड़ खे साईं चुमियूं ॾिनियूं खजीअ जे थोड़ खे छो थो रोई चई साईं तव्हांजी जुदाई जी झोरे वेठो आहे ओ सोना साईं मां इंतज़ार त करे मोहम्मद करीम तो ने जे ॾियारे जे मुझे मथों पेरड़ा मुबारक के सोने नबी मोहम्मद करीम जे पेरनि मुबारकनि खे चुमियूं ॾियां बोज़ा ॾियां मां पंहिंजे मथों रहमत वसायां साईं इंतजार कंदो मथे ॾियारे जुमे जो हाणे तव्हां मेंबर तैयार करायो मांखे छॾे तव्हां मेंबर ते वेठा ओ मुंहिंजा सोना साईं हाणे मूंखे ॾाढो ॾुख थियो आहे तव्हांजी जुदाईअ जो नबी साईं भाकुर पाए चुमियूं ॾेई फरमाए त रो न परेशान न थी हाणे जीअं तूं चवें त उहो कयूं तोखे हिकिड़ो ऑप्शन ई था ॾियूं जो मां अल्लाह के अर्ज़ क्या दुआ क्या अल्लाह तोखे खणाए अल्लाह तोखे बिश्त में हणाए तोखे अल्लाह मेवा नसीब फरमाए तुझा मेवा जन्नती खाइन ऐं नंबर 2 ते ऑप्शन इहो आहे जो मां साहबनि खे हुकुम कयां तोखे ज़रियूं ज़रियूं करे शेटियूं करे मां मोहम्मद करीम जे पेरनि मुबारकनि जे हेठों मेंबर जे हेठों रखण हाणे तूं ॿुधाए तोखे मेंबर खपे मुंहिंजा पेर मुबारक खपनि या जन्नत खपे ढंढ कर ॾेई करे खजीअ जो थोरो नबी साईं खे फरमाए थो साईं मूंखे जन्नत जी ज़रूरत न आहे तव्हांजे पेरनि मुबारकनि जी ज़रूरत आहे चवे थो साईं मांखे जन्नत न खपे मांखे तव्हांजा कदम मुबारक खपनि तव्हांजा पेर मुबारक खपनि हाणे जो हाणे सभिनी खे साहबनि खे हुकुम कयो त मूंखे भञी ज़रियूं करे तव्हांजे मेंबर जे हेठों तव्हांजे पेर मुबारक जे हेठों जाइ ॾियनि त मां खिलां मां मुस्कुरायां जेसि ताईं तव्हांजे पेरनि मुबारकनि जे हेठों न ईंदुसि तेसि ताईं मूंखे ख़ुशी न थींदी मुंहिंजा अज़ीज़ो सुभान अल्लाह खजीअ जा थोड़ भी नबी साईं जा परवाना वण भी नबी साईं जा परवाना ओ मुंहिंजा अज़ीज़ो मुंहिंजा भाइर हिकु ॾियारे नबी साईं खे ॾाढो गम थियो हेॾे न्यारे काफ़र नबी साईं खे चयो अबू जहल वारनि त तोखे नबी करे नथा मञो ॿुधजो नऊज़ बिल्लाह नबी साईं खे चयूं त तूं पागल थियो आहे नऊज़ बिल्लाह तूं चरियो थियो आहे तू नबी न आहे तू विफले तो नबी साईं खे एॾो असर थियो दिलि ते एॾो असर थियो साईं जन गमज़दा थिया साईं जन जंगल में हलिया विया उते वण खे टेक ॾिनियूं नबी साईं जी जखड़ियुनि मुबारक में पाणी वहे थो पाण फरमाइनि था पाण सां ॻाल्हाइनि तो मोहम्मद करीम हे माण्हू तोखे छा था चवनि तोखे नबी करे नथा मञनि हे छा था चवनि तो ते कहिड़ा था इल्ज़ाम हणनि नबी साईं दुख में नबी साईं गम में साईं फरमाइनि था
सामू वण गयो वण जेकॾहिं मां मोहम्मद करीम अल्लाह जो रसूल आहियां हेॾे हलिया मुंहिंजी मुंझ लाइ मूंखे काफ़िरनि ॾाढो मुंझारो कयो आहे वण उतो जो उतो ज़मीन चिरे अजी पंहिंजूं टामा नबी मोहम्मद करीम जे पेरनि मुबारकनि में विझाए चवे तो अशहदु अन्नक रसूलुल्लाह सुभान अल्लाह नबी साईं भाकुर पाता वण खे चुमियूं ॾिनियूं साईं जन फरमायो मुंहिंजे दिल तो बोझ ऐं भार लाहे विधे अज़ीज़ मां अर्ज़ पे के नबी साईं जन वणनि जे लाइ बि नबी जो बेशक नबी साईं जन पत्थरनि जे लाइ बि पत्थरनि जे लाइ बि नबी आहे पत्थर भी नबी साईं खे झुकी सलाम चवंदा जाथो नबी साईं जन गुज़र कंदा पत्थर झुकी वेंदा सलाम चवंदा अस्सलातु वस्सलाम अलैका या रसूल अल्लाह अस्सलातु वस्सलाम अलैका या हबीब अल्लाह ओ मुंहिंजा अज़ीज़ो पत्थरियूं भी नबी साईं जे मथां सलाम भरींदियूं एक ॾियारे अबू जहल हथ में मुक में काशे खणी आयो नबी साईं खे चयो मोहम्मद करीम तू पाण खे नबी दो सदाए भला ॿुधाए त मुंहिंजे मुक में छा आहे साईं जन फरमायो या त ग़ैब जी ॻाल्हि आहे कुझ जी ॻाल्हि आहे इहो ग़ैब जो इल्मु त अल्लाह वटि आहे आलिमुल ग़ैब वशहादा हुवर रहमानुर रहीम साईं फरमायो मांखे कहिड़ी ख़बर त तुंहिंजे बुक में छा आहे हिते अबू जहल जो ओ मोहम्मद करीम तूं नबी न आहे तॾहिं त नथो ॿुधाए जे नबी हुजे हा त ॿुधायां नबियनि खे मौजज़ा हूंदा आहिनि नबी साईं जन जे अखरनि मुबारकनि मूं पाणी वही आयो रहमत वारा हथ मुबारक मथे खयूं ओ मुंहिंजा अल्लाह साईं हे अबू जहल मूंखे मुंझाइण आयो आहे मुंहिंजे तबियत खे तकलीफ़ ॾियण आयो आहे मुंहिंजा अल्लाह साईं महिरबानी करे मुंहिंजो मौजज़ो ज़ाहिर कर नबूवत जो अल्लाह फरमायो मुंहिंजा प्यारा नबी अखर मुबारकनि मूं पाणी नहार दुआ मुबारक घुरंदो हाणे जो हाणे तुंहिंजे नबूवत जो मौजूदा ज़ाहिर कयूं जेका बि चीज़ अबू जहल जे हथ में आहे उहा पाण ॻाल्हाईंदी पहिरियों पंहिंजो तारीफ़ कराईंदी बाद में तुंहिंजे नबूवत ते शाहिदी ॾींदी अञा नबी साईं जन हथरा मुबारक दुआ जा हेठि लॻिया अबू जहल जे हथ में चुरप पइजी वई आवाज़ तो चवंदा ए जार लती फी यद अबू जहल वल्लाहु नशहदु वल्लाहु नशहदु वल्लाहु यशहदु इन्नका लरसूलुल्लाह उते जो उते बुक में रणियूं पइजी वयूं चुरपुर पइजी वई आवाज निकतो नहनो ए जार लतीफी यद अबू जहल असा अबू जहल जे हथ में पथरियूं आयूं वल्लाह असा अल्लाह जी ज़ात जो कसम खणी दुजो मिठड़ा नबी तू अल्लाह जो सचो रसूल ऐं पैगंबर आ अबू जहल अल्लाह शो हरूबरू अंधो थियो मुंहिंजा अज़ीज़ो पत्थरनि नबी साईं जे मथां कलमा भरे शीहनि नबी साईं जे मथां कलमा भरे एक ॾियारे मके जा काफ़िर नबी साईं वटि आया नबी साईं खे फरमायो तोखे नबी करे को मञीदास को झंग जो झांगी तुंहिंजे नबूवत ते शाहिदी ॾे साईं नज़र तलीअ खे फरमायो अली हेॾे ता वञ त सयूं झंगल में जेको भी जानवर नज़र अचई मुंहिंजा सलाम ॾेई वठी अचे हज़रत अली जंगल में वियो आहे हिय जो नजर करे हिकिड़ो शींहुं सुतो पियो आहे बबर शींहुं हज़रत अली पत्थर खणी शींहुं खे लॻायो सुजाग ते जीअं जो शींहुं सुजाग थियो आहे गज गोड़ करे वात फाड़े
हजरत अली जे तरफ हमले करण जी कोशिश की हजरत अली भी लफ्ज़ एड़ा जोते जोते शीं ठरियो हजरत अली जदा असदुल बर व अना असदुल्लाह ताके माना समझ में ना आई जे माना समझ में अचे तो वॾी आवाज़ सां सुभान अल्लाह कयो समझियो अंत असदुल बर व अना असदुल्लाह शीं के हजरत अली फरमायो जेकॾहिं तू जंगल जो शेर आ तो मां भी रब जो शेर आहियां वरी इल्जाम लगे तो दे हजरत अली के नज़ाम वञो काॾे इल्जाम वदा मणन इल्जाम वदा मणन चो असां हजरत अली जा नौकरों ख्याल मजबूत हुजे वरी मां रिवर्स गियर भी हणदो मां हां हाल हलदा दा हां चो असां जो हजरत अली मुर्शिद चो असां जो मुर्शिद हजरत अली चो असां जो इमाम अल्लाह जी जात जो कसम ए कुरान मजीद मुझे मथे त्या असां जो अकीदो ईमान जेको हजरत अली के नथो मने यो मोमिन ना है मुनाफिक हां यो मोमिन ना है वडे आवाज सा अन्या वडे आवाज सा वा मिन जा वा मलान जो असां हजरत अली जा आशिक हूं जो असां अल्लाह जे फजल सा मोमिन हूं अन्या वडे आवाज सा जो असां अल्लाह जे रहम करम सा मोमिन हूं असां हजरत अली जा नौकर हजरत अली असां जो इमाम और हजरत अली जे सजे खानदान जा नौकर हूं असां 12 इमाम जा नौकर हजरत अली जे 18 पुटन जा नौकर असां हजरत अली जे सजे खानदान जा नौकर हूं असां के जेकने हजरत अली जे खानदान में कंहिंजी हाणे भी मिट्टी मिरी वञे पेरन मुबारकन वारी त असां अखियुनि में सुरमू करे पाए फख्र सां घुमदा वतूं अजीजो हजरत अली जा पैरोकार हजरत अली जा परवान हजरत अली जा आशिक हजरत अली वडी इज्जत वारो चो हजरत अली वडे मान शान वारो वडे मर्तबे वारो वडे रुतबे वारो जो अल्लाह ने घरवारी एड़ी नसीब के जेका खातून जन्नत दा नबी ने फरमायो जे जे लांते बुज़त मिन्नी फातिमा मुझे जिस्म जो टुकड़ो जे अम्मा फातिमा जे ला नबी ज़ैन इस्तकबाल में उथी भी रहंदा ओ मुझा अजीजो नबी ने जी प्यारे मां प्यारी न्याणी हजरत अली के निकाह में नसीब दिया हजरत इमाम हसन हुसैन जेड़ा शहजादा नसीब दिया दल बचरा सैयदा शबाब अहल जन्नत अल हसन वल हुसैन नबी ने फरमायो हे मुझा बचरा अली जा बचरा मुझी न्याणी जा बचरा जन्नत में वजन वाले नौजवान जा सरदार बनबा ओ मुझा अजीजो किया नाली हो इज्जत वारो जो जेके घरवारी मिली वा खातून जन्नत जेके बचड़ा मिला वे जवान जा सरदार जन्नत जा ओ मुझा अजीजो मुझा भाईरो हजरत अली वडे मान वारो वडे शान वारो वडे मर्तबे वारो वडी फजीलत वारो जो अल्लाह से कुरान मजीद में हिय जिक्र कयो बादरी जो फरमाए वलम यख्श इल्लल्लाह मरा बजड़े पहलवान जा
थकाव कढी छॾिया हज़रत अली मरहब वॾो पहलवान हो मरहब वॾो मस्ती पियो करे हज़रत अली हीअं जो अची बख हयसि त खणी फिटी कयसि अल्लाह अकबर करे छा करे वॾे आवाज़ सां हीअं जो उछलेंसि त वरी इहो मरहब पहलवान उथियो ई जंगे बदर में हज़रत अली जी बहादुरी जंगे खैबर मां कुर्बान वञा हज़रत अली जी बहादुरी मदां जंगे खैबर जो मौक़ो आ हज़रत अली रज़ी अल्लाह तआला अन्हु खैबर वारी जंग में न आयो नबी साईं जन फरमायो ऐन अली अली काथे जंग फतह न थी दे खैबर वारी क्यों साईं अली वेचारो बीमार थी पियो आ हज़रत अली जूं अखियूं ख़राब थी पयूं वेचारो पटे न थो सघे सालों साल वेचारे के या बीमारी थी आ वेचारे जे अखियुनि में सूर थींदो आ वेचारो ॾाढो शौक़ पियो रखे त चंगे खैबर में मां हिस्सो वठंदुमि वेचारो परेशान आ तकलीफ़ तस नबी साईं खे ॿुधायो साईं जन फरमायो वठी अचो अलीअ खे तव्हां सभिनी मां अल्लाह जो बबर शेरात अलीउल मुर्तज़ा वठी अचो हिन जवान खे त मां मोहम्मद करीम हिन जो इलाज थो कयां हिन जे लाइ दुआ थो कयां वया हज़रत अलीअ खे वठी आया हज़रत अली अखियूं बंदि कयूं वेठो आ नबी साईं फरमाया अली ते हाल वाल छा थियो आहे ख़ैर तो आहे के साईं सालों साल अखियूं ख़राब थी पवंदियूं बीमारी थींदी आहे अखियूं पटे न सघंदो आहे सूर थींदो आहे साईं वगे जंगे खैबर में ॾाढो शौक़ हो हिसे वठण जो पर हाणे मां छा कयां मां मजबूर आहियां साईं जन पंहिंजो लुआ मुबारक कढी हज़रत अली जे अखियुनि मुबारक ते मख करे ऐं दुआ था घुरनि ओ मुंहिंजा अल्लाह मां तबीब हकीम त आहियां जो अली जे अखियुनि जो इलाज कयां ओ मुंहिंजा अल्लाह मां त दवायूं कख त न आहिनि माजून त न आहिनि जो अलीअ खे खाराया मां पंहिंजे लुआ मुबारक जो मख कयो त मां महिरबानी करे हिन खे सिहत नसीब फरमा हे तुंहिंजो बबर शेर आ जंगे खैबर में नजी जरूरत आ नबी साईं दुआ घुरी फरमायो अली अखियूं तो खोल हज़रत अली अखियूं खोले तो फरमाए तो अल्लाह एडो तो नबी साईं जी लुआ मुबारक जी मौजूदो ज़ाहिर थियो नबी साईं जी नबूवत जो मौजूदो ज़ाहिर थियो जेका अखियूं ख़राब हुयूं सालों साल खराब थींदियूं नबी साईं जे मौजूदे लुआ मुबारक जी बरकत सां सूर ख़त्म थियो बीमारी लाइ काॾों जो काॾे हली वई वरी बीमारी वेझो न आई वाह जो अल्लाह साईं प्यारे नबी मोहम्मद करीम जी दुआ लुआब में बरकत रखण फरमाई सुभान अल्लाह हज़रत अली फरमाए तो मुझे अखियूं ठीक थी मां निहारियम नबी साईं फरमायो अली हाणे दे हाल वाल ते साईं खुश थी वञ साईं जन फरमायो वठ झंडो वठ वञ वञ जंगे खैबर में वञ हिस्सो वठ झंडो वठी करे नारा हणंदो तो हले नारे तकबीर अञा वॾे आवाज़ सां नारे तकबीर माण्हू चवंदा आहिनि चए साईं तव्हां हज़रत अलीअ खे मञो बि था पर पोइ नारो छो नथा हज़रत अलीअ जो हणो अदा हज़रत अलीअ जो नारो आहे नारे तकबीर चओ वॾे आवाज़ सां ओ मुंहिंजा अज़ीज़ो मुंहिंजा भाइरो हज़रत अली नारा हणंदो त जे नारे तकबीर नारे तकबीर नारे तकबीर नारा हणंदो हणंदो अची खैबर जे मेन गेट के मेन दरवाजे के धक जो आई दरवाजो तो टुकर टुकर थियो पर जिन दरवाजे में भितियूं फाथला उहे भी कोट भी किरी पिया
बिना देर जे 5 मिनटन में सारो खेबर वारो मैदान कोट फतह थियो मल जो मल अल्लाह ने हजरत अली जे इज्जत के बालाए परतर बढ़ाए नबी मोहम्मद करीम जे शान मान के अल्लाह ने बालाए परतर बढ़ाए इस्लाम के इज्जत नसीब फरमाए ते जो हजरत अली इस्लाम जो झंडो ते खेबर वाले किले के नसीब फरमाए अदा हजरत अली जो नारो आ नारे तकबीर अञा वॾे आवाज़ सां हाणे पोइ मां चवां नारे हैदरी तव्हां छा चवंदो हिते था फासो न हजरत अली जो नारो आ नारे हैदरी नथा सम्झो लॻे थो नारे तकबीर अल्लाह अकबर वॾे आवाज़ सां नारे तकबीर ओ फरमाए कुल दुल्लाह वदुल अमान अय्यमा तदू फलहुल अस्माउल हुस्ना वला तजर बिसलातिक वला तुखाफिद बिहा वबतग़ बैन ज़ालिक सबीला वक़ुल अल्हम्दुलिल्लाहिल्लज़ी लम यत्तख़िज़ वलदा वलम यकुल लहू शरीकुन फिल मुल्क वलम यकुल लहू वलिय्युम मिनज़-ज़ुल्लि वकब्बिरहु तकबीरा वकब्बिरो वॾे आवाज़ सां वकब्बिरो अज़ीज़ो हज़रत अली जो नारो इहो आहे अल्लाह अकबर वारो नारे हैदरी इहो आहे अल्लाह अकबर नारे हैदरी या अली न आहे नारे हैदरी चो वॾे आवाज़ सां जिनखे नारो हज़रत अली जो सम्झ में आयो वॾे आवाज़ सां नारे हैदरी असां हणाईंदा आहियूं हज़रत अली जा नारा हज़रत अली जो नारो अल्लाह अकबर आहे हज़रत अली जो नारो ॿुधायो वॾे आवाज़ सां मुंहिंजा अज़ीज़ो मुंहिंजा दोस्तो असां हज़रत अली जी ओॾी इज़त कंदा आहियूं जेॾो अल्लाह हुनखे मान नसीब फरमायो ओ हज़रत अली जी नमाज़ जी तारीफ़ क़ुरान मजीद में तलावत रुकन सुजदई यब्तगून फज़लन मिनल्लाहि व रिज़वाना सीमाहुम फी वजूहिहिम मिन असरि सुजूद ज़ालिक मसलुहुम फित तौरात व मसलुहुम फिल इंजील अञा वॾे आवाज़ सां वॾो हज़रत अली नमाज़ जो परवानो अल्लाह जी ज़ात जो कसम हज़रत अली को सारी जिंदगी में हिकिड़ी नमाज़ क़ज़ा न थी वाह जो परवानो नमाज़ जो हज़रत अली साईं एक ॾियारे जंग जो मैदान कुछ साहब नमाज़ पढ़ी टे बारीअ जी कुछ अञा तैयारियुनि में हा नबी साईं नमाज़ पढ़ी आया हज़रत अली नमाज़ जी तैयारीअ में हो नबी साईं फरमाया सोच ओ मुंहिंजा प्यारा न्याणा ओ अल्लाह जा बबर शेर ओ अली मुर्तज़ा हेॾे ता पंहिंजो झोल थो विछाए मां मोहम्मद करीम झटड़ी आराम कयां हज़रत अली फरमायो मां नबी साईं खे न चई सघियमि त मां साईं नमाज़ न पढ़ी आहे साईं ने चयो हलिया झोल विछाए मां पंहिंजो झोल विछायो नबी साईं ने आराम कयो हज़रत अली तो फरमाए मां हीअं जो न्यार टे पारीअ वारो नमाज़ वारो वक़्त वञे पियो क़ज़ा थींदो हेॾो नबी साईं खे बि न पियो थारे सघां होॾो नमाज़ बि न पियो छॾे सघां आख़िर दिलि जो दिलि में
एडो दुख पैदा थियो नमाज जी कज़ा जो हज़रत अली फरमाए तो मुंहिंजी दिल रोए पई अली तो सारी जिंदगी में हिकिड़ी नमाज कज़ा न थी आ अज तुझो रोज़ो भॼे थो अज तुझी नमाज कज़ा थी थे हज़रत अली फरमायो एडो दुख थई आयो नेणन ते एडो तरी आयो जो आखिर मुझे अखिन मुबारक में पानी वही पियो नबी साईं जे चेहरे मुबारक ते पानी पियो साईं जे मुंह मुबारक ते गोड़ा मुबारक हज़रत अली जा पिया नबी साईं सुजाग जा फरमायो सोट खैर दाए अली खैर दाए छो थो रोए हज़रत अली फरमाए तो साईं मां नमाज न पढ़ी सारी जिंदगी मालिया को हिकड़ी नमाज कज़ा न थी आ अज नमाज कज़ा पई थे साईं मां को दुख वञे न पियो मां तव्हांखे उथारे भी न पियो सघां मां नमाज भी छॾे न पियो सघां दुख जे करे घोड़ा खनो वही आया बेख्तियार साईं माफ़ कजो तव्हांजो आराम पियो साईं तव्हां आराम बेदार थियो साईं मां छा कयां मुझी दिल ते वस न पियो ले साईं मां छा कयां मुझी अखियुनि ते वस न पियो ले नमाज कज़ा थी थे साईं हज़रत अली खे रोईंदे ॾिसी साईं जे अखियुनि मुबारकनि में भी पानी वही आयो हथड़ा मुबारक नबूवत वारा मथे क्यों ओ मुझा अल्लाह सारी जिंदगी मुझे सोच मुझे न्याणे तुझे बबर शेर को नमाज कज़ा न थी आ अली मुर्तज़ा को नमाज कज़ा न थी आ अज नमाज कज़ा थी थे सॼी जिंदगी न को दुख न वेंदो मेहरबानी करे मां मोहम्मद करीम जी दुआ के कबूल करे सिज के रिवस गिरणी ते पारी वारो सिज प्यार तो मुझो अली नमाज पढ़े दालिए जो रोण बंदे तो मां मोहम्मद करीम जे खन मुबारक मो भी घोड़ा पिया तो बेचारे भाऊ खलीफे तो वॾा धमाके सां नारा आया ऐं तव्हां वरी अहिड़ो जवाबु न ॾियणो महीने जी बुख ते वेठा हो ईअं नथो थिए हलो सुभान ओ मुझे प्यारे नबी दुआ घुरिया सुजरी वस्ते पोइते मोटियो सुजो पोइते हां टे पारी वारो सुजो थी बीर हज़रत अली नमाज पढ़ी करे फारग जी खिलंदो तो साईं फरमाए सोट ते हाल वाल जे नहीं मेहरबानी थी अल्लाह जी ता दुआ घुरी सिज पोइते मोटी आयो नमाज पढ़ी आया बंदा डो दिल के आराम मिलो साईं जे करे अज नमाज कज़ा थी वने हा तो सारी जिंदगी मालिया को यो दुख वने ही ना अल्लाह अल्लाह एडो परवानो नमाज जो हज़रत तरे ने की कंदे अल्लाह फरमायो तरा रुकन सुजदई यब्तगून फज़लन मिन अल्लाह व रिज़वाना सीमाहुम फी वजूहिहिम मिन असर सुजूद ज़ालिका मसलुहुम फित तौरात व मसलुहुम फिल इंजील जंग जो मैदान बुधो बुधो हज़रत अली रज़ी अल्लाह ताला अन्हु जंग में विढ़े लड़े विढ़दे विढ़दे के ज़ालिम तीर चुॾियो हज़रत अली जे पिनी मुबारक खे लॻो हज़रत अली नबी साईं वटि आयो के साईं हे तीर लॻो आहे मां शिके करे कढियो आहे पर तीर जी शेत मुझे हॾीअ में रहिजी वई आहे साईं ॾाढो ई लादो थे साईं जन फरमायो जरा के वठी अचो अॻे ज़माने में जरा हूंदा
ये बिना नशे जे तिखे औजार दा चीर ॾेई करे ऑपरेशन कंदा जरा आयो हजरत अली के तिखो औजार पिने मुबारक दे रखे थोड़ो चीर ने हजरत अली को दान निकली हुई जरा के जे यार मुके तीर जी शेत नाए कडाणी एडो इल्जाम एडी तकलीफ जरा बेचारो सामान वेड़े हलियो नबी साईं जो ॾिठो त जरा वञे तो साईं फरमायो अली जो तीर जी शेत पिने मुबारक मो निकली करन के साईं अली चीरणी पिने मुबारक जे गोश्त के नथो दे जे तो इल्जाम तो दे साईं मां कीअं कढां शेत साईं फरमायो पो वञे तो हा साईं साईं फरमायो वे छॾ वे जान नमाज जो अली जॾहिं नमाज में पींदो आहे ॼण दुनिया जे जान में हूंदो ई नाहे पोइ जेॾा बि चीर ॾेसि जेॾो बि तूं हुनखे ईज़ाव ॾेसि हज़रत अलीअ खे ख़बर न पवंदी हाणे नमाज शुरू थी वई आहे जरा डोड़ंदो आयो हज़रत अलीअ जी पिनी मुबारक खे चीरे शेत कढी करे पट्टी वेड़े जरा हलियो हज़रत अली नमाज को फारिग थियो हीअं जो ॾिसे त पट्टी वेड़ी पई आहे पिनी मुबारक में फूर आहे ई न दोस्तन के चवे दो यारो दो हाल वाल ई शाफल दबा दोस्तों जब यार नमाज में तुझी ऑपरेशन दी हुई तुझी तीर शेत वा तीर वाली निकली हुई पिनी मुबारक मां हजरत अली खिलिए मुस्कुराए फरमाए तो के तो वल्लाह मुके अल्लाह जी जात जो कसम नमाज में मुके किविल जे चक जेतरो भी इजाब महसूल कान थियो आहे सुभान सुभान एडो हजरत अली नमाज जो परवान आ वमाय तरा मुरकान सुजदई यबतउना फज़लन मिन अल्लाह व रिज़वाना सीमा फी वजूह मिन असर सुजूद ज़ालिक मसलुम फी तौरात व मसलुम फिल इंजील अञा वॾे आवाज़ सां जेके हज़रत अली जा आशिक़ वॾे आवाज़ सां एडो हज़रत अली नमाज जो परवान पुछण वारा पुछंदा आईना अली अली काथे मिलंदो जवाब वारा जवाब ॾींदा अली तव्हांखे फिल मस्जिद में मिलंदो नमाज पढ़ंदे नमाज में क़ुरान जी तिलावत कंदे ओ मुंहिंजा अज़ीज़ो सदाई हज़रत अली मस्जिद में हूंदो सदाई नमाज में सदाई क़ुरान जी तिलावत में सदाई सजदन रुकन में वल्लज़ीन यबीतून लिरब्बिहिम सुज्जदन व क़ियामा सदाई कुरान शरीफ जी लोलन में रहमान अल्लमल कुरान खलकल इंसान अल्लमल बयान सदाई मस्जिद में ओ मुंहिंजा अज़ीज़ो के पुछण वारे हज़रत अली को पुछा कई साईं मस्जिद में मज़ो घणो या जन्नत में मज़ो घणो हज़रत अली फरमायो यारो मां खुदा पुछा कयो तो मुंहिंजो जवाब इहो आहे त मस्जिद में मज़ो घणो आहे दोस्त अली हेॾा जन्नत में मज़ा हेॾो जन्नत में उरा हेॾा जन्नत में ग़िल्म गाली जा हेॾा जन्नत में वीआईपी टूल वियाणा हेॾियूं जन्नत में नारियूं हेॾा ऐशरत जन्नत में पोइ बि तूं चवें थो त मस्जिद में मज़ो जन्नत को घणो आहे मां कुर्बान वञा मुर्शिद अलीअ जे जुमलनि मथां मां कुर्बान वञा इमाम अलीअ जे लफ़्ज़नि मथां मां कुर्बान वञा हज़रत अली साईं जे हा हा अखरनि मथां फरमाए थो यारो बराबर जन्नत में भी वॾो मज़ो आहे पर ॻाल्हि इहा आहे जन्नत में मालीअ जो नफ़्स ख़ुशि थींदो मस्जिद में मालीअ जो रब ख़ुशि थींदो आहे मालीअ खे पंहिंजी ख़ुशीअ खां वधीक अल्लाह साईं जी ख़ुशी प्यारी आहे हज़रत अली जो मस्जिद सां प्यार हूंदो सुभान अल्लाह चो हज़रत अली वॾी इज़त वारो आहे
वॾे मान वारो आहे हिकिड़ो चइबो चई साईं हज़रत अलीअ जी एॾी तारीफ़ कयो था त पोइ पहिरें नंबर ते ख़लीफ़ो छो नथा मञोसि मां चयो अबा उहो पाण चोथे नंबर ते थियो आहे अबा ॿुधायो मां तव्हां खां पुछा थो कयां त हज़रत अलीअ खां को ज़ोरी करण वारो आहे ॻाल्हायो ई नथा यार अबू बकर सिद्दीक़ ज़ोरी कंदो हज़रत अलीअ सां हज़रत उमर ज़ोरी कंदो हज़रत अलीअ सां हज़रत उस्मान ज़ोरी कंदो हरू भरू माण्हुनि जे चवण ते लॻा हज़रत अली पाण चोथे नंबर ते ख़लीफ़ो थियो आहे इन्हनि टिनी भलारनि खे हज़रत अलीअ पाण अॻुवाण करे इमाम करे मुसलनि ते बीहारियो आहे मुंहिंजा अज़ीज़ो पाण बाक़ी चौथे नंबर ते ख़लीफ़े थियण ते इज़त कंहिंजी घटि बि न आहे हेॾे निहारियो नबी मोहम्मद करीम सचो सल्लल्लाहु दुनिया में आख़िरी नबी बणिजी आयो कन पहिरियों नबी बणिजी आयो पोइ नबी साईं जी इज़त घटी ॻाल्हायो नथा पोइ हज़रत अली चौथे नंबर ते ख़लीफ़ो थियो त इज़त घटिजी वई बसि वाह बिंदो कावड़ लहे नथी ओ मुझे अज़ीज़ो हद अल्लाह से नबी साईं के आखिरी नबी करे दुनिया वारन के पैगाम नो दाने नबूवत जा दरवाजा बंद बुधो अल्लाह से नबी मोहम्मद करीम के आखिरी नबी करे दुनिया वारन के पैगाम नो दाने नबूवत जा दरवाजा बंद ओ मुझे मरीज़ो तू हज़रत अली के अल्लाह से चौथे नंबर ते खलीफो बनाए दुनिया वारन के पैगाम नो दाने खिलाफत जा दरवाजा मां अल्लाह बंद करे छड़िया मदीने बाऊ कुछ था अचनि कटड़ू ओ भाभियो ओ ठोड़ो हल भेण अलाए छा आहे कावड़िया कावड़िया अलीअ जा इनकारी असां हज़रत अलीअ जा नौकर चओ असां त चवंदा आहियूं त तव्हां हज़रत अली साईं जो नशे में नालो न खणो हज़रत अली पाक आहे त वुज़ू करे पाक थी करे पोइ हज़रत अली जो नालो खणो वॾे आवाज़ सां असां त चवंदा आहियूं हज़रत अलीअ जो रुखो नालो बि न खणो हज़रत अली रज़ी अल्लाह ताला अन्हु जो हज़रत अली वॾी साहिबी वारो आहे वॾी इज़त वारो आहे हिकिड़ी जमनी लाइ तो बि या हली ॿी जमनी लाइ बि या हली नश में भंग में ओ मुझा अज़ीज़ो मुझा भाइरो मुझा दोस्त जो हज़रत अली पाक नालो भी पाक थी मानो पो खणे जुबान पाक जे त पो हज़रत अली जो नालो खणे सब आलबे त पाक ने नमा युरीदुल्लाह लियुज़िबकुमुल रिजसालल बैत व युताहिरकुम ततहीरा जो आलबे त पाक ने जो हज़रत अली पाक वा ओ मुझे अज़ीज़ो मुझे दोस्त अल्लाह जी ज़ात जो कसम सां पंजतन के भी पाक करे मञींदा अल्लाह जी ज़ात जो कसम सां ॿारनि इमामनि के भी पाक करे मञींदा अल्लाह जी ज़ात जो कसम सां हज़रत अली जे 18 पुटनि के पाक करे मञींदा हज़रत अली जे सॼे खानदान के पाक करे मञींदा ओ मुंहिंजा अज़ीज़ो जीअं पंजतन पाक जीअं हज़रत अली जो सॼो खानदान पाक आहे हाणे सब जे आवाज़ सां जो तीअं जो 4 यार भी फर्क़ न उहे भी पाक न सवाल खो नबियन जा सवाल खो नबी जा साहबी उहे भी पाक उहे भी फर्क़ उलाइका ला हुदम मिन रब्बिम व उलाइका हुमुल मुफ़्लिहून नऊज़ बिल्लाह हैदराबाद में हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु जो ज़ालमन पुतलो ठाहे करे उनखे बाहि ॾिनी जेको हज़रत उमर नबी साईं सां रोज़े अतार में भाकुर पायूं पियो आहे तव्हां सड़ी सड़ी मरी वेंदव हज़रत उमर क़यामत जे ॾियारे खिलंदो खिलंदो नबी साईं सां जन्नत रवानो थींदो ओ हज़रत अबू बकर या दुश्मनो
सड़ी तबाह थी तो हजरत अबू बकर कल भी जन्नती हो अज भी जन्नती आ सुभाणे भी जन्नती आ ओ हजरत उस्मान दे सरण वारो हजरत उस्मान के गारन देण वारो ता सड़ी सड़ी दुनिया आखिरत में तबाह बर्बाद थी दऊ हजरत उस्मान कल भी जन्नती हो अज भी जन्नती आ सुभाणे भी जन्नती आ नबी सैयद पाण फरमायो मां मेराज वारी रात सैयद फरमायो जने मां पांजो बंगलो ॾिठो पांजे बंगले सां चार बंगला ॿिया बि ॾिठम सैयद फरमायो मुंहिंजे दिल में ख्याल पैदा थियो कि ये नबियनि जा बंगला हूंदा कि ये पैगंबरनि जा बंगला हूंदा कि ये रसूलनि जा बंगला हूंदा सैयद फरमायो मां पुछा कि जिब्राइल अमीन को जिब्राइल अमीन हे मुझे बंगले सां गॾु कंहिंजा बंगला आहिनि कि साईं अबू बकर सिद्दीक जो बंगलो आ हे उमर फारूक जो बंगलो आ हे उस्मान गनी जो बंगलो आ हे अली मुर्तजा जो बंगलो आ अल्लाह फरमायो आ जिए चार यार दुनिया जे जहान में मुझे प्यारे नबी मोहम्मद करीम सां गॾु तई आखिरत में भी इन्हनि जा बंगला नबी मोहम्मद करीम जे बंगले सां गॾु ठाहे छॾियो हो जो हजरत अबू बकर सिद्दीक जन्नती आ जो हजरत उमर फारूक हजरत उस्मान साईं हजरत अली साईं मुझे अजीजो ये अलाए छा था ॻाल्हियूं करन दुश्मनी 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 छा जी दुश्मनी करबला जे मैदान में ख़बर अथव हिकिड़ो अबू बकर शहीद भी थियो आहे हजरत इमाम हुसैन सां गॾु हिकिड़ो उमर भी शहीद थियो आहे हजरत इमाम हुसैन सां गॾु हिकिड़ो उस्मान भी शहीद थियो आहे हाणे इहे टई कंहिंजा पुट आहिनि हजरत अलीअ जा पुट हजरत इमाम हुसैन जा भाइर आहिनि मां तव्हां हिकिड़ो सुवाल थो कयां त पंहिंजनि बच्चनि जे मथां माण्हू सजणनि जा नाला रखंदा आहिनि कन दुश्मननि जा पोइ इहा हजरत अलीअ जी मोहबत हुई न पंहिंजे इन टिनी यारनि सां जो पंहिंजनि बच्चनि जे मथां हिननि जा नाला रखी हलियो जेके हजरत इमाम हुसैन सां करबला जे मैदान में गॾु शहीद थिया अलाए छा थी वियो आहे मथो फिरी वियो आहे माण्हुनि न क़ुरान थो सम्झ में अचे न दीन थो सम्झ में अचे न इस्लाम न साहबा जी ज़िंदगी सम्झ में थी अचे जेके साहबनि खे घटि वधि था ॻाल्हाइनि नबी साईं जे साहबनि खे नथा मञनि अल्लाह जी ज़ात जो कसम आहे उन्हनि खां निमाज़ हली वई उन्हनि खां मस्जिद हली वई उन्हनि खां क़ुरान मजीद हलियो वियो हेॾे निहारियो उन्हनि खां जन्नत बि हली वई छो त सॼी जन्नत साहबा सां भरी पई आहे वञनि था होॾे मके शरीफ़ ॿुधो वञनि था मके शरीफ़ त बाबे उमर मूं नथा गुज़र करनि हा हो नालो लिखियो पियो आहे नालो नालो एॾा अंदर में सड़िया पिया आहिनि जेके नालो ॾिसी दरवाज़े खां नथा गुज़र करनि जेके हज़रत उमर साईं खे जन्नत में ॾिसंदा इहे जन्नत में वेंदा इहे हमेशह जहन्नम में हलिया वेंदा हा कुरान मजीद में अल्लाह ताला फरमाई उलाइकल्लज़ी नम्तानल्लाहु कुलूबहुम लित्तक़वा अञा वॾे आवाज़ सां रब तो फरमाए मैं इम्तिहान वतो अबू बकर रब तो फरमाए मैं इम्तिहान वतो उमर फारूक रब तो फरमाए मैं इम्तिहान वतो उस्मान गनी जो रब तो फरमाए मैं सवाल साहबा जो इम्तिहान वतो सब सच्चा सब जन्नती रज़ी अल्लाह अन्हुम व रज़ू अल्लाह फरमाए उन्हनि पंहिंजूं जानियूं पंहिंजा माल पंहिंजा बच्चा ॿार सभु अल्लाह जे तौहीद ख़ातिर मुंहिंजे प्यारे नबी मोहम्मद करीम जे दीन जे ख़ातिर क़ुरान शरीफ जे ख़ातिर क़ुर्बान कया
मां अल्लाह के राजी क्यों, मां अल्लाह भी उन्हनि को राजी कियो आ। रब फरमायो मां क़यामत जे ॾियारे नबी साईं जे सहाबा लाइ जन्नत जा 8 दरवाजा खोलाए ऐं हुकुम फरमाईंदो मान जंहिं जन्नत जे दरवाजे मों टपी वञी बिश्त वारे बाग में वियो मां उमिरि न तड़ींदो मां। अजीजो साहबा जे लाइ अल्लाह फरमायो मां 8 दरवाजा जन्नत जा खोलाए छॾींदुसि। हाणे जंहिं बि दरवाजे में वञी वियो उमिरि जे लाइ तव्हांखे जन्नत जो वारिस मालिक बणाए छॾियो। मुंहिंजा अजीज़ो गुस्ताखी न कयो, बेअदबी न कयो, साहबा जी हड़ था विञायो पंहिंजी। साहबा वॾी इज़त वारा आहिनि, वॾे मान वारा आहिनि, वॾे मर्तबे वारा आहिनि, वॾे शान वारा आहिनि। सभु सिधी वाट ते हा, सभु सचा हा, सभु नेक हा, सभु अल्लाह साईं उन्हनि जे लाइ कुरान मजीद में सर्टिफिकेट ॾेई छॾिया। रज़ी अल्लाह अन्हुम व रज़ू अन्हु। रब फरमायो मां उन्हनि खां राज़ी, उहे मूंखां राज़ी। मां पंहिंजा दीदार कराए हमेशह जे लाइ उन्हनि खे जन्नत में विहारे छॾींदुमि। मुंहिंजा अज़ीज़ो, मुंहिंजा दोस्तो, मां तव्हांखे मिंथ करणु आयो आहियां, मां तव्हांखे मेड़ करणु आयो आहियां। जीअं पंजतन बरकिन, जीअं 12 इमाम बरकिन, जीअं हज़रत अली जा सभु बचड़ा बरकिन, ऐं सभु वॾे आवाज़ सां चओ 4 यार बि बरकिन। सभु वॾे आवाज़ सां चओ जो सवाल साहबा बि बरकिन। मुंहिंजा अज़ीज़ो, माण्हुनि जे चवण ते ईमान न विञायो। मां ॻाल्हि पे कयमि त हज़रत अली वियो काॾे, हाणे पोइ था मोटूं बसि। हाणे काॾे वियो? जंगल में। शींहं खे पत्थर ऐं शींहुं उथियो आहे, गजगोड़ करे हज़रत अली सां विहण जी कोशिशि थो करे। हज़रत अली तो फरमाए अंत असदुल बर्र व अना असदुल्लाह। अञा वॾे आवाज़ सां शींहुं मुंझी वियो। हज़रत अली फरमायो मां बीठो, शींहुं आयो मुंहिंजे वेझो। मां चयोमांसि अना गुलाम रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, मां नबी मोहम्मद करीम जो गुलाम आहियां। मूंखे अल्लाह साईं बबर शेर कोठियो आहे, मूंखे नबी साईं मोकिलियो आहे तोखे वठी अचण जे लाइ। हली आ नबी साईं सॾंदा तोखे। शींहुं इशारा थो करे। हज़रत अली फरमायो मां सम्झी वियुमि त शींहुं थो चवे त साईं तव्हां अॻियां थियो त मां तव्हांजे कॾहिं अचां। हज़रत अली फरमाए थो मां अॻियां थियुमि। शींहुं मुंहिंजे ईअं थो कॾहिं अचे जीअं उस्ताद जे कॾहिं शागिर्द ईंदो आहे। हज़रत अली फरमाए थो मां नबी साईं जी कचहरीअ में शींहं खे पुॼायोमांसि। शींहुं अची नबी साईं जे पेरनि मुबारकनि ते किरियो, रोई पियो। साईं खे फरमाए साईं मूंखे ख़बर न हुई हे अल्लाह जो बबर शेर आहे, मूंखे ख़बर न हुई हे साईं तव्हां जो गुलाम आहे। साईं मां गजगोड़ कया, मां हज़रत अली सां वेहण जी कोशिशि कई। साईं मूंखे माफ़ी खपे, ओ मुंहिंजा सोहरा साईं मूंखे माफ़ कयो, अलीअ को माफ़ करायो। साईं फरमायो अलीअ तोखे माफ़ कयो आहे, मां बि तोखे माफ़ कयो आहे। हे मके जा 2 माण्हू आया आहिनि, चवनि था को झंग जो जांगी तव्हांजे नबूवत ते शाहिदी ॾे, को असां मुस्लमान थींदासीं। ॿुधाए त मां केरु आहियां? अखियुनि मां पाणी आरे। शींहुं फरमाए थो अशहदु अन्नक मुहम्मद रसूलुल्लाह। शींहुं थो चवे त साईं तूं अल्लाह जो सचो रसूल ऐं पैगंबर आं। हे अलाए छो चरिया थिया आहिनि। वठी जो काफ़र भॻा चई त मोहम्मद करीम वॾो जादूगर आहे जो शींहनि खां बि कलमा थो भराए। हिदायत कंहिंजे हथ में आहे? ॻाल्हायो ई नथा। इन्नक ला तहदी मन अहबब्त वलाकिन्नल्लाह यहदी मन यशा। नबी साईं शींहं जे लाइ बि नबी बणजी आया, नबी साईं वणनि जे लाइ बि नबी बणजी आया।
नबी ज़ैन सारी कायनात लाए जिनन जे लाए भी नबी बन जी आया कख कान जे लाए भी नबी बन जी आया ओ मुझा अजीजो मुझा दोस्त ओ मुझा भाइरो मुझो प्यारो नबी मुझो सोहणो नबी मुझो मिठड़ो नबी वाह जो नबुवत वारो आ वाह जो रिसालत वारो आ वाह जो पैगंबरत वारो आ जो अल्लाह नबी ज़ैन के एड़ो नबुवत वारो नूर नसीब फरमायो जो मक्को शरीफ दबरियो मदीनो शरीफ दबरियो पर नबी ज़ैन के नूर दा अज सारी कायनात भरी रही आ ओ मुझा अज़ीज़ो मुझे प्यारे नबी मोहम्मद करीम जी नबुवत नूर मुझे प्यारे नबी जो चेहरो मुबारक नूर मुझे प्यारे नबी जा हथ मुबारक नूर मुझे प्यारे नबी जा पैर मुबारक नूर वज़्ज़ुहा वल्लैल ला सजा मा वद्दाक रब्बुक व मा कला वलल आखिरतु खैरुल लक मिनल ऊला वलसौफ युअतीक रब्बुक फतरदा अञा वॾे आवाज़ सां जो असांजो नबी नूर आहे जो अम्मा फरमाए थी मामला त जीअं मुंहिंजो बचड़ो ॼमियो सॼो कमरो मुंहिंजो रोशन थी पुछा सफिया जेका दाई ओ दाई दे आलवार ये शाजी रोशनी आज तुझे बचड़े जी रोशनी दाई सफिया जवे थी जने नबी मोहम्मद करीम जमियो अजीब शयूं मगे नजर आजू नबी मोहम्मद करीम जमियो तो सजो चमके पियो नबी मोहम्मद करीम जमियो तो सजो बरे पियो नबी मोहम्मद करीम जमियो तो नाड़ो मुबारक नबी ज़ैन जो अंदरों ही कटियल हो नबी मोहम्मद करीम जमियो तो नबी मोहम्मद करीम जो तोहर मुबारक थियल हो नबी मोहम्मद करीम जमियो तो सजो नबी मोहम्मद करीम खुशबू में भरल हो तने नबी ज़ैन फरमाया अना वलिदतु मुअत्तरा सैयद फरमायो अना वलिदतु मुत्तहरा सफिया जवे थी नबी मोहम्मद करीम जमियो तो पाक लगो पियो दाना दाना पानी जा टेपड़ा मोहम्मद करीम जे ताजे जिस्म मुबारक तो वही रहा सफिया जे दी आवाज आयो हाथरी ओ दाई हे आम को बार नाए हे वडी इज्जत वारो बारा हे वडे मान शान वारो बारा अल्लाह नगे विंजारे सिंजारे मोकलियो आ ताजे तड़कराइण जी जरूरत नाहे सफिया दाई चवे थी वाह जो मोहम्मद करीम जमियो तो श्रृंगार ले सवार हो नबी मोहम्मद करीम के सुरमो भी पातल हो फतबारकल्लाह 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 ahsanul khaliqin सुभान अल्लाह सुभान सुभान जमियान नबी ज़ैन उन मल जो उन मल नबी ज़ैन सजदे में हलिया गया अञा वॾे आवाज़ सां जमण साईं सजदो दा कंहिंजो ॻाल्हायो ई नथा अॼु अलाए छा थी वियो आहे मुसलमाननि अॼु अलाए छा थी वियो आहे प्यारे नबी मोहम्मद करीम जो ग़ुलाम सदाइण वारनि होते झंडे अॻियों किरिया पिया था होते कबर हेठां किरिया वेठा आहिनि होॾे किरिया पिया आहिनि हुन जे पेरनि ते पिया आहिनि हुन जे पेरनि ते पिया आहिनि ला तस्जुदू लिशम्स वला लिलकमर वस्जुदू लिल्लाह जो सजदो ॾियणो आहे ॻाल्हायो ई नथा मुश्किल कुशा केर हाजत रवा केर नफ़े नुक़सान जो मालिक केर फरमाया अम्मन युजीबुल मुज़्तर्र इज़ा दाअ
वयक्शिफ अस्सूअ वयजअलुकुम खुलफाअल अर्ज़ अइलाहुम मअल्लाह कलीलन मा तज़क्करून। अञा वॾे आवाज़ सां ओ मुंहिंजा अज़ीज़ो इज़्ज़त ज़िल्लत जो मालिक केरु? कुलिल्लाहुम्मा मालिकल मुल्क तुतिल मुल्क मन तशाअ व तंज़िउल मुल्क मिम्मन तशाअ व तुइज़्ज़ु मन तशाअ व तुज़िल्लु मन तशाअ बियदिकल खैर इन्नका अला कुल्लि शैइन क़दीर तूलिजुल लैल फिन नहार व तूलिजुल नहार फिल लैल व तुखरिजुल हय्य मिनल मय्यित व तुखरिजुल मय्यित मिनल हय्य व तर्ज़ुक़ु मन तशाअ बिग़ैरि हिसाब। सब वॾे आवाज़ सां चो त नबी बरहक चो वॾे आवाज़ चो वली बरहक कुतुब गौस अफ़ज़ाल बरहक हज़रत अली बरहक 12 इमाम बरहक हज़रत अली जो सॼो ख़ानदान बरहक सवा लख सहाबा बरहक सब पीर फ़कीर बरहक पर सब वॾे आवाज़ सां चो कंहिंजे हथ में कुझु ई न आहे। हर शइ जो मालिक केरु? वॾे आवाज़ सां हर शइ जो ख़ालिक केरु? फरमाए वमा तशाऊन इल्ला यशा अल्लाह रब्बुल आलमीन। सारी जिंदगी नबी ज़ैन तौहीद सैयन जमियान सजदे में आया सैयन सजी जिंदगी नबूवत वारी तौहीद जे वायदन में गुजारी वइलाहुकुम इलाहुन वाहिद ला इलाहा इल्ला हुवल रहमानुर रहीम। सैयन फरमायो मां मोहम्मद करीम जे हथ में भी कुछ ही न था। ला अमलिकु लिनफ्सी नफ़अ वला ज़र्रा इल्ला मा शा अल्लाह। कुरान मजीद तो पढ़ा कुरान मजीद को मथे कोई भी नाहे। नबी सैयद पाण दा फरमान मां पंहिंजी जान जो मालिक भी न आहियां। सैयद फरमायो जेकॾहिं मां पंहिंजी जान जो मालिक हुजां ताइफ जी भरी बाजार में मां मोहम्मद करीम के पत्थर न लगना। सैयद फरमायो जेकॾहिं मां नफ़े नुक़सान जो मालिक हुजां त मां मोहम्मद करीम जो ॾंद मुबारक शहीद न थिया। सैयद फरमायो जेकॾहिं मां नफ़े नुक़सान जो मालिक हुजां मुंहिंजी चीच मुबारक शहीद न थिया। सैयद फरमायो जेकॾहिं मां नफ़े नुक़सान जो मालिक हुजां त मूंखे नमाज़ में घुटा न अचनि हा। सैयद फरमायो जेकॾहिं नफ़े नुक़सान जो मां मालिक हुजां सजदे में उठन जाओ जबरदस्त न किया। सैयद फरमायो मां नफ़े नुक़सान जो मालिक हुजां मुझे आका फरमायो मां रात जे पहर में खडन में न गिरा जेके ज़ालिम मुझे लाइ पिया खोटन। सैयद फरमायो जेकॾहिं मां नफ़े नुक़सान जो मालिक हुजां कंडा मूंखे न लॻना ज़ालिम जेके रात जो कंडा पिया विछाइनि। सैयद फरमायो मां उन्हनि ते न घुमां। सैयद फरमायो जेकॾहिं नफ़े नुक़सान जो मां मालिक हुजां मुझे आका फरमायो मुझे बिलाल के मारा न मिलना। मां नफ़े नुक़सान जो मालिक हुजां त मुझे अम्बार के बाहि जे टानन ते न लेटायो वञा। मां नफ़े नुक़सान जो मालिक हुजां त मुंहिंजी सुम्हिया साण खे अधोद न कयो वञा। सैयद फरमायो मां नफ़े नुक़सान जो मालिक हुजां त जंगे बदर में नबी साईं फरमायो मुंहिंजा 14 गुलाम शहीद न थियनि। सैयद फरमायो मां नफ़े नुक़सान जो मालिक हुजां जंगे ओद में 70 गुलाम मां मोहम्मद करीम जा शहीद न थियनि जंहिंमें चाचो अमीर हमज़ो 11 टुकर थियो मुंहिंजो चाचो 11 टुकर न थिया।
साईं फरमायो मुझे तने नफो नुकसान ना है जे करे मां नफे नुकसान जो मालिक हुजा तो मुझा 4 बचड़ा अल्लाह दे वापस न मोटना मां नफे नुकसान जो मालिक हुजा साईं फरमायो मां तकलीफ ही न दिसा साईं फरमायो नफे नुकसान जो मालिक माना नफे नुकसान जो मालिक को अल्लाह आया ला अमलिकु लिनफ्सी नफअ वला ज़र्रा इल्ला माशा अल्लाह। केरा नफे नुकसान जो मालिक ॻाल्हायो ई नथा। मुंहिंजा अज़ीज़ो पाण में तौहीद पैदा कयो महिरबानी करे या मोहम्मद मदद चवण चो नाजायज़ हराम आहे चो नबी साईं पाण मनो कई आहे त मूंखों मदद न घुरो कंहिंखों घुरो या अली मदद चवण जो नाजायज़ हराम आहे छो जो हज़रत अली पाण चयो आहे त कंहिंखों मदद घुरो हज़रत इमाम हुसैन करबला जे मैदान में कंहिंखों मदद घुरी मुंहिंजा अज़ीज़ो संभालियो या पीरान पीर मदद चवण नाजायज़ हराम आहे अज़ीज़ो या अल्लाह मदद चो हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा भी या अल्लाह मदद चवंदो रहियो हज़रत अली भी या अल्लाह मदद चवंदो रहियो हज़रत पीरान पीर भी या अल्लाह मदद चवंदो रहियो अॼु सभु हथ मथे खणी इरादो पको कयो जो इंशाअल्लाह असां भी या अल्लाह मदद कंदा मुंहिंजा अज़ीज़ो मुंहिंजा दोस्तो मूंखे ॾाढी ख़ुशी थी जो मां का घड़ी आयुसि तव्हांखे क़ुरान शरीफ़ ॿुधायमि अल्लाह ताला अमल जी तौफ़ीक़ नसीब फरमाए अज़ीज़ो हे माण्हुनि जा इल्ज़ाम अथव मां वरी भी क़ुरान शरीफ़ मथे ते थो रखां अल्लाह जी ज़ात जो कसम आहे असां नबी मोहम्मद करीम जा भी आशिक़ असां हज़रत अलीअ जा भी आशिक़ असां हज़रत पीरान पीर जा भी आशिक़ सभु वॾे आवाज़ सां चओ असां हज़रत पीरान पीर जा भी चो उन जा मुरीद हूं चो उन जा ग़ुलाम हूं चो उन जा नौकर हूं अल्लाह जी ज़ात जो कसम असां पीरान पीर खे मञण वारा हूं मुंहिंजा अज़ीज़ो हे माण्हुनि जा इल्ज़ाम अथव न वञो अबा न वञो हिन वहाबियुनि जे जलसे में हे नबीअ खे न मञींदा अथव हे हज़रत अलीअ खे न मञींदा अथव हे पीरान पीर खे न मञींदा अथव ईअं चवंदा न कनि न अबा उन्हनि खे पका त हिकु दफ़ो जेकॾहिं इन्हनि जे जलसे में हे विया त वरी वापसि न मोटंदा छो त असां वटि हिकु नंबर वारो माल आहे ओ मुंहिंजा अज़ीज़ो जेको हिते ईंदो इंशाअल्लाह ताला उनजो ईमान ठही पवंदो मुंहिंजा अज़ीज़ो मुंहिंजा दोस्तो मूंखे ॾाढी ख़ुशी थी जो पुरसकून माहौल में तव्हां वही मुंहिंजी मारूज़ात खे ॿुधो अल्लाह ताला अमल जी तौफ़ीक़ नसीब फरमाए अल्लाह ताला सही माना में मुसलमानी नसीब फरमाए मुसलमानी तमामी नसीब फरमाए सही माना में नबी से जो ग़ुलामी नसीब फरमाए रब राम फरमाए रब्बना आतिना फिद दुनिया हसन व फिल आखिरत हसन वकिना अज़ाबन नार अल्लाह से सॼी जमात जी हाज़िरी क़बूल फरमा अल्लाह से सभिनि जो वेहण क़बूल फरमा अल्लाह से असांजे हिन भाउ इम्तियाज़ साहब जी महिनत क़बूल फरमा अल्लाह से हिन जो वीचारे जो ॾाढो महिनत जो माहौल आहे सोशल मीडिया ते रब सां हिन जी इहा महिनत क़बूल फरमा अल्लाह से हे वीचारो बिना तमो जे बिना लालच जे क़ुरान जो आवाज़ भरे क़ुरान जा वाइज़ भरे इंटरनेट ते सोशल मीडिया ते लाहे थो घर वेठे माण्हुनि खे क़ुरान मजीद ॿुधाए थो अल्लाह साईं हिन मुजाहिद जे इम्तियाज़ चांडे साहिब जी उमिरि में सिहत में इज़त में अमलनि सालनि में बरकतूं नसीब अल्लाह साईं जिन दोस्तनि हीउ जलसो करायो आहे उन्हनि जी महिनत क़बूल फरमा अल्लाह साईं असांजे बिरादर मुजाहिद हज़रत कारी उज़ैर गुल साहब जी महिनत क़बूल फरमा इलाहुल आलमीन तू रहीम आहे तू करीम आहे जेके भी दीन जो ख़िदमतूं करंदा महिनतूं करंदा दीन जे लाइ सभिनि जी हाज़िरी क़बूल फरमा सही माना में सभिनी खे मुसलमानी नसीब फरमा मुसलमानी सही माना में असांखे अल्लाह साईं समूरनि खे नसीब फरमा सही माना में हज़ूर मोहम्मद करीम जी ग़ुलामी नसीब फरमा अल्लाह साईं सभिनी खे असहाबनि आल बेतनि जी इज़त करण जी तौफ़ीक़ नसीब फरमा रहम फरमा करम फरमा अॼु अल्लाह साईं जी हिन मस्जिद में क़ुरान जे सदके असांखे गॾु कयो थी वरी अहिड़ी कचहरी असांखे जन्नत में नसीब फरमा अल्लाह साईं जीअं अॼु हिन मस्जिद में असांखे गॾु कयो थी वरी ईअं को ॾींहुं अहिड़ो आण जो काबे वारी मस्जिद में सभिनी खे अहिड़ी कचहरी नसीब फरमा अल्लाह साईं जीअं अॼु हिन मस्जिद में असांखे गॾु कयो थी वरी को अहिड़ो वक़्तु आण जो मस्जिद नबी में अहिड़ी कचहरी असांखे नसीब फरमा
रहम फरमा करम फरमा बाज फरमा रब साईं जेके बीमारन उन्हनि खे शफ़ा कामिला आजिला नसीब फरमा जेके औलादान उन्हनि खे नेक साल औलाद नसीब फरमा जेके मसइलनि में मुंझा पिया आहिनि मुंहिंजा मसइला आसान फरमा जेके कर्ज़नि में ॿुॾा पिया आहिनि ग़ैबी ख़ज़ाननि में उन्हनि जी मदद ऐं नुसरत फरमा रहम फरमा करम फरमा बाज फरमा व सल्लल्लाहु तआला अला ख़ैर ख़ल्क़ी मुहम्मद व अला आलिहि व सहाबी आमीन ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह।